अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे फलाह आख़िरत ऐं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। नाज़रीन इकराम, तव्हां सां मुंहिंजो हर जुमे ते राब्तो थींदो आहे 5 बजे। ही साॻियो प्रोग्राम वरी सुभाणे सुबुह जो यानी छंछरु ॾींहुं सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो आहे। ही लाइव प्रोग्राम आहे, असां अॻु में इनखे रिकॉर्ड कोन था कयूं। अलाह जा लख एहसान आहिनि, छाकाणि क़ुर शरीफ़ हिकिड़ो अहिड़ो इल्मु आहे जंहिंमें तव्हांखे एहतियात जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हां क़ुर जे अंदरि रही ॻाल्हि कयो था त का परवाह कान्हे का। नहमदु व नुसली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुर शरीफ़ जे बारे में असल में छा आहे त जॾहिं इंसान खे अलाह साईं पैदा कयो त अॻे वक़्त खां वठी अलाह ताला इंसाननि खे छाकाणि त पावर ॾिनो अथसि न, त सुठो कनि बुरो कनि, खून कनि, कंहिंजी ज़िंदगी बचाइनि, त एॾा ख़तरनाक पावर ॾेई इंसान खे मोकिलियईं त उन्हनि इंसाननि खे सिधे रस्ते ॾेखारण लाइ नबी बि मोकिलींदो हो ऐं उन सां गॾु किताब बि मोकिलींदो हो जंहिंखे माण्हू पढ़नि। छो त नबी हर वक़्तु जाइ ते हर हंधि मौजूदु कोन हूंदो, उहो अची अलाह जो क़ुर मुतारिफ़ कराईंदो हो त मूंखां पोइ तव्हां हिन मां सिधो रस्तो हासिलु कजो। लेकिन छा थींदो हो त साइंस टेक्नोलॉजी जेका अॻे वक़्त में हूंदी हुई, त जॾहिं अॻे ज़माने में के किताब ईंदा हुआ त पहिरीं त लिखंदा कोन हुआ, मेमोरीअ मां पढ़ंदा हुआ, या जेकॾहिं 1-2 कापी बि खणी थी वेंदी त आम माण्हुनि ताईं क़ुर पहुचंदो। जीअं ॾिसो बाइबल आहे, हाणे बाइबल हाणे थो प्रिंट थिए न त किथे हूंदो। वरी यहूदियुनि जो ज़ुबैर जेको ज़बूर जेको हो उहो बि ईअं हूंदो। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में अलाह ताला 2 शयूं कयूं। हिकिड़ो त क़ुर खे हिफ़िज़ करणु आसान कयईं। 7 सालनि जो 3 सालनि जो चइनि, बल्कि शिया हज़रात जो जेके ॿार आहिनि ईरान में, उहे त नंढी उमिरि में एॾो था क़ुर जा हाफ़िज़ थी वञनि जो मूंखे हैरत वठी थी वञे। त हिकिड़ो त हिफ़िज़ थी थो वञे आसानी सां, ॿियो प्रिंटिंग अची वई, तंहिंजे करे क़ुर जूं लखे किरोड़े कापियूं माण्हुनि में मौजूदु आहिनि। हाणे केर बि हुनजे ज़ेर ज़बर खे चेंज नथो करे सघे। जॾहिं क़ुर महफ़ूज़ थी वियो त हाणे नबी जी ज़रूरत कान्हे का। तंहिंजे करे न क़ुर जे हिफ़ाज़त जे मुहाबे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे हिन दुनिया जो। बाक़ी अल्लाह ताला जी पंहिंजी दावा आहे त लक़द जिनाहुम बि किताबिन, असां बेशक तव्हांखे अहिड़ो हिकिड़ो किताब ॾिनो आहे ऐं उनखे तव्हांखे महफ़ूज़ करे ॾिनो आहे। फ़सलनाहु अला इल्मिन, जेको अलाह चए थो मुंहिंजो मां डिज़ाइनर आहियां काइनात जो, मां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते उन में हर शइ खोले बयानु कई आहे, जंहिंमें हुदऊं व रहमतनि, जंहिंमें हिदायत आहे, तव्हांजे जन्नत हासिलु करण जो तरीक़ो आहे, जहन्नम खां बचण जो तरीक़ो आहे, व रहमतन लिक़ौमी युमिनून, जेको ते ईमान आणींदो उन जे लाइ त इहो गाइड वॾी ज़बरदस्त ऐं फ़ाइदेमंद आहे। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो आहे हीअ जेका पेशानी आहे, इन्हीअ जी अहमियत कहिड़ी आहे क़ुर में। इन खे चए थो बसि सीमा हुम, ही सीमा आहे जंहिंखे फोरहेड चइबो आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे त हिन क़ुर में बार बार असांजो हीउ जेको फ्रंटल लोब आहे, जेको साम्हूं वारो, इन जी कहिड़ी अहमियत आहे जो अलाह साईं इन खे बसि सीमा हम खे इस्तेमालु थो करे। बाक़ी मां तव्हांखे ॿुधायां थो त अलाह ताला असांखे चए थो त जेकॾहिं तव्हां अलाह जे रस्ते में जेको ख़र्चु कयो था, वमा अनफ़क़्तुम मिन नफ़क़तिन, जेकॾहिं तव्हां अलाह जे रस्ते में कंहिंखे ॾियो था, उहो नज़र तुम में नज़रनि, या कंहिंखे ॾियण जी बास बासियो था त मां तुंहिंजी मदद कंदुसि, पघार मिलंदी त मां ॾींदुसि वग़ैरह वग़ैरह, फ़इन अल्लाह यअलमहू, त अलाह इहो सॼो नोट करे थो, ॼाणे थो। वमा लिज़ालिमीन मिन अंसार, बाक़ी जेको माण्हू ज़ुल्म थो करे, फुर थो करे, जेको आहे सो इन्हनि जो को मददगार कोन्हे को। इन्हनि जी दुआई क़बूल कोन पवंदियूं। राशिया आहिनि, ठग आहिनि, चोर आहिनि, इन्हनि जी का दुआ अलाह क़बूल न कंदो आहे जॾहिं उनखे तकलीफ़ ईंदी। हाणे जेका पेशानी आहे, अॼु मां हिन ते अचां थो। इहा पेशानी छा आहे? इहा हिकिड़ी टेक्निक आहे जेका इनविज़िबल हिन मां रेज़ निकिरनि था, जंहिंमां लिमिटेड अंदाज़ में असां हिन दुनिया में इन खां यूज़ करे सघूं था। मां क़ुर मां ॾसांव थो। अलाह फरमाए थो लिल फ़ुक़राअल्लज़ीन उहसिरू फ़ी सबीलिल्लाह, ख़ैरात कंहिंखे ॾिजे? अहिड़नि फ़क़ीरनि खे जेके कंहिं सबब जे करे धंधो करे नथा सघनि। ला यस्ततून ज़रबन फ़िल अर्द, न को वापारु करे था सघनि दुनिया में वञी। लेकिन फ़क़ीर छा खे चइबो आहे? फ़क़ीर उहो न आहे जेको पिने, हे जेके पिनण वारा आहिनि फ़क़ीर न आहिनि। फ़क़ीर उहो इंसानु आहे जंहिंजी इनकम एतिरी आहे जो हुनजी ज़रूरतुनि जे 50% खां बि घटि आहे। जेकॾहिं तव्हांजे घर जी ज़रूरत 5000 आहे त उहो 2500 खां बि घटि थो कमाए, पोइ 1500 थो कमाए, 2000 थो कमाए।
वरी मिसकीन उन खे चइबो आहे जेकॾहिं तव्हांजी ज़रूरत 5,000 आहे त ज़रूरत खां घटि थो कमाए पर अध खां वधीक थो कमाए, माना पोइ 3,000 3,500 उहो मिसकीन आहे। त इस्लाम में पिनण त आहे ई कोन। त फ़क़ीर उहो आहे जेको कंहिं सबब जे करे, 2-3 सबब आहिनि, अलाह जे रस्ते में रोकियल आहिनि, मिसाल तौरु टंग खां मंडो आहे या को बीमार आहे या ॿियो कंहिं सबब जे करे को धंधो नथो करे सघे, लेकिन इहे इस्लाम में पिनण त आहे ई कोन, त इहो फ़क़ीर बि तव्हां खां पिनंदो कोन। पर या सबूं जाहिल अग्निया मिनल ताफ़ुफ़, लेकिन असां में आहिनि हिकिड़ा जाहिल। कहिड़ा जाहिल? जंहिंजो हीउ जेको फ्रंटल लोब आहे उहो टके जो कमु कोन थो करे, ऐं इहो इन मां जेके रेज़ निकिरनि था, इनविज़िबल रेज़, इहे अलाह जी देन आहे जंहिंखे अलाह ॾिए, पर कंहिंखे ॾिए थो मां ॿुधायांव थो। त चए थो त इहो जेको फ़क़ीर आहे, इहा सभु जाहिल, जेको जाहिल आहे जंहिंखे फ्रंटल लोब अलाह ताईं इन रेज़नि मां को फ़ाइदो नथो वठी सघे, अग्निया मिनल ताफ़ुफ़, सम्झंदो त पैसे वारो तॾहिं त पिने कोन थो। माना हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहे, ग़रीब माण्हू आहे, सुवाल नथो करे, पिने नथो, त माण्हू चवंदो पैसे वारो आहे। तैरफ़ुम बि सीमा हुम, लेकिन ए इंसान, ए अकुल वारा, ए सियाणा, जंहिंसां तुंहिंजी अलाह जी रहमत आहे, तूं सुञाणे, तव्हां सुञाणे वठंदो हुनखे बि सीमा हुम, पंहिंजे फ्रंटल लोब जे रेज़ मां। माना तव्हां हुननि खे जो निहारींदव न, हू तव्हां ॾे ॾिसंदा त हुननि जे लोब, फ्रंटल लोब जेको मग़ज़ जो अॻियों हिसो आहे, उन मां अहिड़ा रेज़ निकिरंदा जेके तव्हांजे दिमाग़ में ईंदा ऐं तव्हांखे यकदमि फीलिंग अची वेंदी, घुरे कोन थो पर हिनखे ज़रूरत आहे, छो त इहे कहिड़ा आहिनि माण्हू, ला यसुलुन्नास इलाफ़ा, ऐं चंबड़नि कोन था पिनण जे लाइ, कंहिं माण्हूअ जे पोयां कोन था पवनि। त हाणे असांखे ख़बर पई त इहो जेको असां कंहिंखे संदसि पेशानीअ मां सुञाणे वठूं था, इहा हिकिड़ा रेज़ आहिनि जेके निकिरनि था, ऐं अलाह ताला जंहिंखे ॾिए। पर आख़िरत में इहो फ्रंटल लोब फुल स्केल कमु कंदो, तव्हांखे कंहिंसां ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे, तव्हां शिकिल मां हुनखे सुञाणे वठंदो हे फलाणो आहे। क़ुर में अॻिते अचो, हाणे हे जेको आहे न, की रोल्स ऑफ फ्रंट लोब इन फेस प्रोसेसिंग, हे जेका पेशानीअ जो अॻियों हिसो आहे, इहो फेस प्रोसेसिंग में की रोल थो अदा करे साइंटिफिकली। हे जेको अॻियों ॾिसो पोर्शन, फ्रंटल लोब प्लेज अ रोल इन प्लानिंग फॉर फ्यूचर एक्शन्स एंड कम्युनिकेटिंग। हीउ जेको पोर्शन आहे दिमाग़ जो, इहो फ्यूचर एक्शन ऐं कम्युनिकेटिंग में प्लानिंग करे थो। ऐं उन खां अलावा इहो छा थो करे, लिंक्स फेसिस टू नेम्स, माना तव्हां हिन फ्रंटल लोब मां हुनजा रेज़ निकिरंदा, यकदमि तव्हांखे उन माण्हूअ खे यादि अची वेंदो त केरु आहे या कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। फ्रंटल लिंक फेसिस टू नेम्स, ऑक्यूपेशन्स एंड मेमोरीज़। ऐं उन खां अलावा हिन फ्रंटल लोब जा वॾा क़िस्म आहिनि। त फ्रंट लोब इज़ द होम ऑफ मच ऑफ वाट मेक्स अस ह्यूमन। असल असां इंसान आहियूं हिन फ्रंटल लोब जे कॉम्बिनेशन जे करे। ऐं इट प्लेज अ रोल इन एवरीथिंग फ्रॉम मूवमेंट टू इंटेलिजेंस, हेल्प अस एंटीसिपेट द कॉन्सिक्वेंसिस ऑफ एक्शन्स एंड एड्स इन प्लानिंग ऑफ फ्यूचर। माना हीउ सॼो कमु थो करे। इहो आहे सीमा, जेके चए थो न तव्हां फ़क़ीर जेको आहे तव्हांखे पिने नथो, पर तव्हां हुनजे इन पेशानीअ मां जेको फ्रंटल लोब मां रेज़ निकिरंदा, इन मां तव्हां हिनखे सुञाणे वठंदो। त फ्रंटल लोब जा फंक्शन्स कहिड़ा आहिनि? मोटर कंट्रोल, थिंकिंग, मेमोरी, रीज़निंग, सेल्फ कंट्रोल, मेंटेनिंग सोशल एक्सपेक्टेशन, प्लानिंग ऐं थिंकिंग। इहो आहे फ्रंटल लोब जिन क़ुर में अचे थो। तंहिंजे करे जेको आहे सो मेमोरी रिट्रीवल, इन जा घणा फंक्शन आहिनि। हाणे चऊं था अलाह ताला थो चए त ॾिसो, कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात, चए थो ॾिसो मां क़ुर में तव्हांखे कीअं आयतूं चिटियूं करे सम्झायां थो, लअल्लकुम ततफ़क्करून, त जीअं तव्हां सोचो। यादि रखो, क़ुर पाक जी जेका लफ़्ज़ी माना आहे, सिर्फ़ु लफ़्ज़ी माना, उहा बि जेकॾहिं तव्हां उनखे पढ़ंदव त तव्हां ते इंफॉर्मेशन अची वेंदी अलाह जी। ऐं उहा इंफॉर्मेशन एतिरी आहे जेकॾहिं तव्हां उन ते अमल कंदव त तव्हां जन्नत में हलिया वेंदव। पर वरी ॿियूं लेवल्स आहिनि, हायर लेवल आहिनि। लफ़्ज़ी माना खां थोरो वरी एडवांस उनखे डीप थिंकिंग, त वरी उहो जन्नत जा दर्जा आहिनि, 100 दर्जनि ताईं मथे वेंदो माण्हू। लेकिन सिर्फ़ु लफ़्ज़ी माना हिकिड़ो बक़रार मेहन चाइण वारो, जेकॾहिं तव्हां पढ़ी नथो सघे रुगो क़ुर जी लफ़्ज़ी माना। हाणे मिसाल तौरु मां चवंदो अदा हेॾे बक़रारो हेॾे अचो, मां ॿुधायां थो। अलाह थो चए त हिन क़ुर में अलाह तव्हांजे लाइ चिटियूं निशानियूं बयानु करे थो, त जीअं मन सम्झो। हाणे मूंखे ॿुधायो त इहा जेका मां सिंधी ॻाल्हाई, बक़रार न सम्झंदो, मेहार कोन सम्झंदो, हिकिड़ो अणपढ़ियल माण्हू न सम्झंदो, मां छा थो चवां? इहा ई अलाह ॻाल्हि थो करे। त हिन जे लाइ तव्हांखे आलमनि जी ज़रूरत कान्हे, हिन जे लाइ तफ़सीर जी बि ज़रूरत कान्हे का। तफ़सीरूं त हिकिड़े क़िस्म जो ठाहियो अथनि, माना अलाह ताला जी इंफॉर्मेशन ॼण पूरी कान्हे, सो हुनखे मुकमल था कनि, उनजी मर्ज़ी आहे। बहरहाल, तंहिंजे करे जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त
अॻिते क़ुर त व इबादुर रहमान निल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना। पहिरीं ॻाल्हि त हिन क़ुर जी लफ़्ज़ी माना तव्हांखे असरु पवंदो, पर उहे अलाह जा ॿानहनि जूं कुझु निशानियूं आहिनि। इबादुर रहमान उहे आहिनि अलाह जा ॿाना जेके ज़मीन ते हलनि था निवड़त सां, माना टेगर न कनि। हाणे माण्हू टेगर छो कंदो आहे? वॾी गाॾीअ में लंघंदो टेगर कंदो, पाण खे रईस सम्झंदो टेगर सम्झंदो, ऐं चवंदो त माण्हू मूंखे पेरे में वञनि, अलाह ख़ुदा जी हुनजे मार पवे जेको इन इंतज़ार में थो वेह त माण्हू मूंखे पेरे पवनि निवड़नि। छा तूं ख़ुदा त कोन जो तूं माण्हुनि खे निवड़ाई थो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं पाण जे माण्हुनि खे आॾो न निवड़ायो, ऐं तव्हां जेको सो अचे बसि पेरनि ते हथ था रखायो, गोॾनि ते हथ था रखायो, त तव्हां इबादुर रहमान न आहियो। जेके माण्हू चवंदा त मूंखे झुकी मिलनि, इहे अलाह जा ॿाना न आहिनि। अलाह जा ॿाना उहे आहिनि जेके ज़मीन ते निवड़ सां पाण हलनि था। वैदा ख़ातम जाहिलून कालू सलामा, जेकॾहिं बेअकुल हुननि सां गुफ़्तगू कनि था त उनखे विढ़नि कोन था, पर चवनि था त सलामत हुजो। केरु हिन अलाह जा माना? वल्लज़ीन युबीतून रब्बिहिम सुजदन व क़ियामा, उहे आहिनि जेके तहजद ते उथनि था, 3 बजे उनजी अखि खुली थी वञे। यादि रखो 3 बजे राति जो उथणु हर मज़हब में आहे। जेके बि थोरा बि अलाह सां जीअं तव्हांजो तालुक़ु क़ाइमु थींदो न, तव्हां 3 बजे अखि खुली वेंदी, ऐं अहिड़ी अखि फ्रेश खुलंदी ॼण की तव्हां सुबुह जो निंड में उथो था। ब्रेक वठूं था, पोइ अॻिते मां तव्हांखे ॿुधायां थो। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में वरी भलीकार। मां आयत क़ुर जी पढ़ी पे त बिस्मिल्लाह रहमान रहीम वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, याने अहिड़ा माण्हू जेके राति जो अलाह खे सजदा कनि था ऐं निमाज़ूं पढ़नि था। हाणे इहो जेको आहे न हैबिट, इहा अलाह ताला नेक माण्हुनि खे ॾींदो आहे, ऐं नेक हर मज़हब में रहिया आहिनि। ऐं मां स्टडी कई आहे त 3 खां 5 ताईं उहे माण्हू, पोइ चाहे हिंदू आहिनि, पारसी आहिनि, ईसाई आहिनि, इन्हनि में जेके बि नेक माण्हू आहिनि जेके हुआ उन वक़्त में, उन्हनि खे हिन 3 बजे अखि खुली थी वञे ऐं 5 ताईं उहे अलाह जी इबादत कनि था। पोइ वरी 5-6 बजे खां पोइ वरी सुम्ही पवंदा। त चए थो उहे माण्हू आहिनि अलाह वारा जेके राति जो सजदो कनि था ऐं क़याम कनि था। वल्लज़ीन यक़ूलून रब्बना नस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, ऐं पोइ इन ई टाइम ते ऐं ॿियनि टाइमनि ते, पर ख़ासि तौरु इन टाइम ते तहजद ते अलाह खे चवनि था, अलाह साईं ॻाल्हि ॿुधो, असीं ॿाहूं था ॿधो, असांखे दोज़ख जे अज़ाब खां बचाइजांइ। इन अज़ाब कान गरामा, चई त असांजो क़ुर में हिन जहन्नम जा जेके पार्ट्स ॾिसूं था या जंहिं क़िस्म जा अज़ाब थियनि था, असां इहा वॾी चटी आहे, असां सम्झी आऊं। इनहा सात मुस्तक़रऊं मुक़ामा, ऐं जहन्नम में रहणु, टाइम गुज़ारणु, बुछड़ो घर आहे, बुछड़ी जाइ आहे, त हिन करे असां तोखां इन जे बारे में माफ़ी था घुरूं। वरी अलाह ताला फरमाए थो त इहे जेके नेक ॿाना आहिनि उनजी ॿी कहिड़ी खा वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू, ॿियो मुंहिंजा अलाह जा ॿाना मुंहिंजी ॾिनल प्रॉपर्टी ज़ाया नथा कनि, माना नाचनि में, शराबनि में, ग़लति कमनि में, हरू भरू शोबाज़ीअ में, बल्कि शोबाज़ीअ लाइ का बि बंगलो बि न ठहिराइजे, शोबाज़ीअ लाइ गाॾी बि न वठे, वठो गाॾी सुठी वठो, बिल्कुलु फंक्शनल हुजे, बीही न वञे, पर इन लाइ वठां त माण्हू चवंदो वाह जी गाॾी वरिती अथनि, इहो माण्हू जन्नत में कोन वेंदो। वल्लज़ीन अनफ़क़ू लम युसरिफ़ू, उहे जेके अजायो ख़र्चु नथा कनि, वलम यक़्तरू, पर कंजूस बि न थियनि। ईअं न त किरोड़ पिया आहिनि, वरी कमीज़ फाटल पियो पाए हले त मथां मूंखां मूंखे मिट माइट को घुरे, ईअं न आहे। वलम यक़्तरू व कान बैन ज़ालिक क़वामा, बल्कि विच जो रस्तो वठनि था, न शोबाज़ी न कंजूसी। वरी आहे वल्लज़ीन ला यदऊन माल्लाह इलाहन आख़र, वरी इन जी ॿी ॻाल्हि आहे त अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे नथा सॾनि, कंहिं मोल खे नथा सॾनि, कंहिं क़बरुनि वारे को, छाकाणि त ॾिसो न अलाह पाक चए थो मां तव्हांजी साह जे रॻां वेझो आहियां, वेझो थी वियो, ऐं वरी चए थो त हर शइ प्रॉपर्टी मुंहिंजी आहे। हाणे जंहिंजे हथ में प्रॉपर्टी, जेको मूंखे साह जे रॻ खां वेझो, जेको मां लफ़्ज़ ॻाल्हायां तॾहिं ॿुधे थो, जे दिलि सां सोचियां थो त उहो ॿुधे थो, या ख़्यालु आणियां उहो ॿुधे थो, त एॾी अलाह ताला फैसिलिटी ॾियण खां पोइ बि मां अहिड़े खां वञी घुरां जंहिंजी मूंखे गारंटी कान्हे त ॿुधे थो या कोन थो ॿुधे, ऐं वाक़ई कोन था ॿुधनि। छो त अलाह जा जेके बि नेक माना आहिनि उहे सभई हिन वक़्तु जन्नत में आहिनि, लेकिन अञा उते उन्हनि खे पोज़ीशन न मिलंदी। हिन वक़्तु साए पखीअ में उनजो रूह पियल आहे ऐं जन्नत जे वणनि ते वञनि था, खाइनि था, पीअनि था। तव्हां मूंखे चवंदो यार अलाह साहिबु तो किथां इन्फॉर्मेशन आंदी आहे, मां चवंदो बाबा साईं
इंफॉर्मेशन मां त क़ुरान मां थो कढां या अलाह जे रसूल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त नेक माण्हू जॾहिं जीअं मरनि था त उनजे रूह खे साए पखीअ में विझी जन्नत में छॾियो थो वञे, ऐं जेके वरी निभाग आहिनि उन्हनि खे कारे पखी में विझी जहन्नम में छॾियो थो वञे। हाणे ॿिन्ही पखियुनि खे पोज़ीशन कान मिलंदी, न को कारे पखीअ खे जहन्नम में साड़ियो वेंदो, न उनखे गंदो पाणी पीआरियो वेंदो, उहो सिर्फ़ु मेंटल टार्चर उनखे टूअर कराइबी। जन्नत वारे खे परंदे जे हद ताईं, सब्ज़ पखीअ जे हद ताईं त खाइण पीअणु मिले थो, पर हुनखे घर ॾेखारिबा, पोज़ीशन ॾेखारिबी, पर मिलंदसि कान, मिलंदी जॾहिं जिस्म मिलंदसि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो जॾहिं अलाह एॾो वेझो आहे त पोइ इन खां चइबो मेंटल केस आहे न, जो अहिड़े अलाह खे छॾे अहिड़े खां थो घुरे जेको क़बर में आहे ई कोन। वल्लज़ीन ला यदून मा अल्लाह इलाहन आख़िर, उहे अलाह जा बाना अलाह सां गॾु ॿिए कंहिं बि हसीअ खे नथा छॾनि। वला यक़्तुलून अल नफ़्स अल्लती हरम अल्लाह इल्ला बिलहक़, ऐं हरू भरू खून कोन था कनि, बेॾोहनि खे माराइनि कोन था, बेॾोहनि खे मारनि कोन था। वला यज़नून, ऐं पंहिंजे घरवारीअ खां ॿाहिरि वञी ज़ना कोन था कनि। सम्झियसीं? छाकाणि त हीउ जेको ज़ना जो अमल आहे इहो ॿार खे प्रोड्यूस थो करे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू, मां सुञाणा थो मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो वॾो माण्हू हूंदो, ज़नाऊं कंदो, पोइ उन्हनि खे माइनि खे ॿार ॼमंदा, पोइ उन असली ॿारनि सां शिकिल मिलंदी आहिनि, पर हुनजो केरु परघोर को वीचारा विछड़ी विया, फ़क़ीर थी विया, हलिया विया। तंहिंजे करे इहा ज़ना सिर्फ़ु इहा प्रोड्यूस थी करे हिकिड़ी अहिड़ी शइ खे जेके ओन न कंदो, हालांकि प्रॉपर्टी जो मालिक थिए थो, वॾो ॾोह आयो वॾो, तंहिंजे करे चए थो त उहे जेके ज़ना नथा कनि। वमन यफ़ल ज़ालिक यल्क़ साम, जे इन्हनि मां को बि अहिड़ो कमु कंदो त सख़्तु अज़ाब लहंदो। हाणे इहो क़ुर थो सम्झाए न माण्हुनि खे। अलाह फरमाए थो लेकिन इहा आहे सम्झ जी ॻाल्हि, यूतिल हिकमत मई यशा, इहा सम्झ जी ॻाल्हि जेको घुरंदो आहे तंहिंखे अलाह ॾींदो। त तव्हां घुरो न, अलाह साईं मूंखे पंहिंजी सम्झ अता फरमाए, तहजद में चओ अलाह साईं मूंखे सम्झ। हाणे ॿुधायो, जेकॾहिं तव्हां नेक थींदव त छा तव्हांखे मानी न वणंदी? छा नेक थींदो त तव्हांखे छा मच्छीअ मां मज़ो न ईंदो? छा नेक थींदो त पंहिंजे घरवारी ॾे कोन ईंदो? तव्हां सभु उहे शयूं कंदव जेके पर तव्हांखे वधीक लाइफ इंजॉय कंदव। त अलाह खां घुरो त अलाह साईं असांखे हिकमत ॾे। यूतिल हिकमत मई यशा, मई यूतिल हिकमत फ़क़त ऊतीअ ख़ैरन कसीरा, जंहिंखे अलाह ताला इहा सम्झ ॾिनी त ख़ैर कसीर ॾेई छॾियईंसि। वमा यज़क्कर इला उलिल अलबाब, लेकिन इहा अलाह खां घुरंदा उहे जेके सियाणा हूंदा। सियाणा उहे आहिनि जेके बैलेंस करे था हलनि, सियाणा उहे आहिनि जेके अकुल सां हलनि था। ऐं जेकॾहिं इंसानु जॾहिं अकुल छॾे थो पोइ जानवर थी थो वञे, पोइ ज़नाऊं कंदो, चोरियूं कंदो, रिश्वत खाईंदो, माण्हू माराईंदो, पोइ हैवान आहे। त अलाह खे चए थो सम्झ वारनि खां ॿियो को नसीहत न मञींदो। हाणे तव्हांखे मिसाल थो ॾियां, हिसाब किताब थी वियो, हिकिड़ा जन्नत में पहुता ऐं हिकिड़ा जहन्नम में पहुता। वरी विच ते हिकिड़ो वॾो मैदान आहे, जेके न जहन्नम में आहिनि न जन्नत, उहे केरु आहिनि? असहाबुल अराफ़, उहे आहिनि जिन नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वयूं, नेकियूं बदियूं बराबरि थियूं। हाणे जे हिकिड़ी नेकी हुजे हा त नेकी छा आहे? कंहिंसां मुश्की ॻाल्हाइणु, कंहिंसां अदब सां ॻाल्हाइणु, इहा हिकिड़ी नेकी आहे। ऐं कंहिंसां टेगर करे ॻाल्हाइणु ऐं हीअं करे ॻाल्हाइणु, हुनखे हथु ईअं चिॿो ॾियणु, इहा बदी आहे, इहा ताराज़े में तुरे थी। त हे जेके जन्नत, हाणे डायलॉग थो हले जन्नतियुनि जे विच में, जहन्नम जे विच में, ऐं विच ते जेके एराफ़ ते वेठल आहिनि। नादा असाबुल जन्नत असाबुल नार, जहन्नमी ॻाल्हाइनि था जन्नत वारनि सां, उहो अलाह सां इहो कम्यूनिकेशन जो, ऐं हितां थींदी हिन गिलोब, हिन मां हितां थी कम्यूनिकेशन थिए। अनकजद वजदना मां वादना रबना हक़ा, त जन्नती जहन्नम वारनि खे चवनि था त ॾियो ख़बर, असांखे जो अलाह साईं क़ुर में चयो त जन्नत में ही मज़ा हूंदा, त असां साॻे क़ुर में पढ़ियो त जहन्नम में ही शयूं हूंदियूं, त असां त तव्हां कन्फर्म था कयूं त जेको अलाह साईं चयो हो सो वाक़ई असांखे जन्नत में मिलंदियूं। हल वजदतुम मां वाद रबकुम हक़ा, पोइ जहन्नम में बि उहे अज़ाब आहिनि जेके क़ुर में अलाह साईं चया? त जहन्नमी चवंदा कालू नाम, चवंदा हा हा बिल्कुलु साॻियूं ॻाल्हियूं असांखे पादर पैदा कनि, पाणी पी पारो मरी विया आहियूं। फ़अज़न मुअज़्ज़िनुन बैनहुम, त विच ते को ऐलान कंदो अन लानतुल्लाहि अल ज़ालिमीन, चवंदो भली ॻाल्हायो पर ज़ालिमनि जिन ज़ुल्म कयो, जिन खे अलाह खे छॾे ॾिनो, उनजे मथां लानत आहे। लानत बि हिकिड़े क़िस्म जो अज़ाब आहे। कहिड़ी लानत आहे? अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह, उहे जेके अलाह जे वाट खां माण्हुनि खे झलनि था। पहिरियों अलाह जे वाट खां झलणा माण्हुनि खे चवनि था क़ुर तर्जुमे सां न पढ़ो, इहा अलाह जे वाट खां झलणा, छाकाणि त अलाह साईं क़ुर इंसान जे लेवल ते लाथो आहे। हुनजो लफ़्ज़ी तर्जुमो हिकु इंसान जे लेवल ऐं अकुल सां बिल्कुलु मैच थो करे। अलाह ज़ालिम कोन्हे को जो जेको आहे सो मैट्रिक जो पेपर जेको आहे सो प्राइमरी ॿार खे ॾींदो।
असांखां उहो पेपर ॾींदो जेको असांजे लेवल जो आहे, त हीउ क़ुर असांजी लेवल जो आहे। हा, इन जे लफ़्ज़ी तर्जुमे खे सम्झी पढ़ण सां जन्नत मिली वेंदी, पर जेकॾहिं तव्हां हिन खे मथे करे पढ़ंदव, तफ़सीरुनि में वेंदव, त जन्नत जा वॾा दर्जा मिलंदा, पर ज़रूरत कान्हे का। अलाह ताला जे क़ुर जे लफ़्ज़ी माना में इंफॉर्मेशन इनफ मिली वेंदी, जंहिं ते हलंदव तव्हां में। तंहिं करे चए थो त उन्हनि ते लानत आहे, अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह, जेके अलाह जे रस्ते खां झलनि था, पोइ यबूना एवजा, ऐं उन में ॾिंगाई था ॾिसनि। न बाबा हे तव्हां खां मथे आहे, तव्हां सम्झी न सघंदो। अलाह भले ठीकु आहे न, क़ुर जूं 2-3 आयतूं आहिनि, हलो नथा सम्झो, पर 99% त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हे माना थो कयां। हाणे वालो हिन आयत जी मां सिंधी थो पढ़ां। जेके चलो ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। ॻाल्हि कयूं पिया त उन्हनि जी जेके अलाह जे रस्ते खां रोकनि था ऐं अलाह जे रस्ते खे ॾुखियो कनि था, केरनि वहुम बिल आख़िरत काफ़िरून, इहे आख़िरत खे मञनि ई कोन्ह था। हाणे अचे थो जेको एराफ़ जो मैदान आहे, हिन में उहे माण्हू आहिनि जंहिंजी नेकी बदी बराबरि थी वई आहे। बेनहुमा हिजाबुनि, माना जन्नत एराफ़ ऐं जहन्नम जे विच में भित आहे, माना टिपी नथा सघंदा। व अलल एराफ़ रिजालु यारफ़ून कुल्लम बि सीमा, उहे जेके एराफ़ ते वेठल से हिन फ्रंट लोब पेशानीअ सां सभिनी खे सुञाणंदा हूंदा। उन वक़्तु तव्हांजी पेशानी तेज़ थींदी। नादू असाबुल जन्नत, जन्नतिन खे सॾु कंदा, अन सलाम अलैकुम, चवंदा जन्नती भाउरो सलाम अलैकुम। लम यदखुलूहा वहुम यतमऊन, जन्नत में एराफ़ वारा विया कोन्हनि, पर उमीद अथनि त वञूं, छाकाणि नेकियूं बदियूं बराबरि थी वियूं आहिनि। त उन्हनि खे चवंदा त अलाह छा थो चए? चए थो फमई यामल मिसकाल ज़र्रतिन ख़ैरन यरा, तव्हां जेकॾहिं हिकिड़ी नेकी एटम जे बराबरि कंदव, ज़रतिन माना एटम, उहा बि तव्हांजी ताराज़ी में तुरंदी। वमई यामल मिसकाल ज़रतिन शरैयर, हिकु एटम जे बराबरि बुराई कंदो, इहा बि तुरंदी। हिकिड़े एटम जे बराबरि जॾहिं नेकी हुजे हा त एराफ़ मां हू जन्नत में वञनि हा, पर जे हिकिड़े एटम जे बराबरि का बुराई हुजे न ताराज़ीअ में, त जहन्नम में वञनि हा। वकाल लज़ीन कफ़रू, ऐं काफ़िर चवंदा त असां ते क़यामत कॾहिं न ईंदी। खेनि चयो त हाओ, मूंखे पंहिंजे हिन पालणहार ॻुझ ॼाणींदड़ जो कसम आहे त अव्हां वटि ज़रूरु ईंदी, जंहिंखां ज़रे जेतिरो न की आसमान न की ज़मीन में ॻुझो रहे थो। याने ला याज़व अनहु मिसकाल ज़रतिन फिस समावात वला फिल, माना अलाह ताला खे हिन काइनात में हिकु एटम जे बराबरि जेका आहे न का शइ उनखां लिकल आहे, न उनखां आहे। ऐं वला असगर मिन ज़ालिक वला अकबर, ऐं एटम जा जेके नंढा ज़रा आहिनि जेके आहिनि, मिसाल तौरु अंदरि एटम जे अंदरि न्यूट्रॉन आहिनि, प्रोटॉन, इहे नंढा ज़रा बि उनखां लिकल कोन, इला फ़ी किताब मुबीन, बल्कि उनजे पधरे किलाप में लिखियल आहिनि। तंहिंजे करे रब फरमाए थो त कुल उदुल्लज़ीन ज़ामतुम मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, छो त अलाह तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे। अलाह खां सवाइ जंहिंखे बि सॼो था, ला यमिलकुल मिसकाल ज़रतिन फिस समावात फिल अर्द, त अलाह चए थो मूंखां सवाइ जंहिंखे बि तव्हां सॼो था, मोल खे सॼो था, उहे हिकु एटम जे बराबरि बि हिन काइनात जी प्रॉपर्टी जा मालिक न आहिनि। वमा लहूं फ़ीहा मिन शिरकिन, न को मूंसां उन्हनि जी का पार्टनरशिप आहे। वमा लहूं मिनहुम मिन ज़हीर, ऐं न को वरी को अलाह जो मददगार आहे जो अलाह चए त हिननि जी मूं ते थोरो कयो अथसि, हिन मूंखे चंड ठाहे ॾिनो आहे। अलाह फरमाए थो इज़ा सुरफ़तल अब्सारुम तिल्का असहाबुन नार, वरी उहे जेके वेठा आहिनि एराफ़ ते, हाणे वरी हेॾे जो मुंहुं कंदा त जहन्नम खे ॾिसंदा त ॾिसी ॾकी वेंदा, चवंदो कालू रबना ला तजलना मअ क़ौम ज़ालिमीन, अलाह साईं हे त वॾा ज़ालिम हा, इन्हनि ॾे असांखे न मोकिलिजांइ, छो त विच ते वेठा आहिनि। व नादा असाबुल एराफ़ रिजालई यारफ़ून बि सीमाम, पोइ एराफ़ वारा पंहिंजे पेशाने सां वरी जहन्नमनि खे ॻाल्हाईंदा, चवंदनि कालू मा अगना अनकुम जमाकुम, चई त पोइ तव्हांखे वॾेर पे दौलत प्रॉपर्टी रिश्वत जा पैसा हेॾा ढिढ करे तव्हां गॾु कया आहिनि, इहे तव्हांखे कमु कोन आया न। वमा कुंतूं तस्तकबिरून, चवंदे टेगर करे वॾियुनि गाॾियुनि मां लहंदा, हथ हीअं करे लहंदा, इहे कमु आयव तव्हांखे? इहे त मरण खां पोइ तव्हां सभु छॾे वियो। ऐं वरी जेके हे जन्नती आहिनि, हाउलाए लज़ीन अक़समतुम,
इहे आहिनि तव्हां दुनिया में कसम खणंदा ला यनालहुमुल्लाह बिरहमत, चवंदा हे त फ़क़ीर आहिनि, ग़रीब आहिनि, हरू भरू बुख थो मरे, चए थो मां हलाल खाईंदुसि, तव्हां वॾेरा ऐं तव्हां अमीर माण्हू चवंदा हे छॾियो हे पंहिंजो जेको इन्हनि जो अलाह साईं हिन ते कहिड़ी हिन ते हिन दुनिया में इन्हनि खे अहिड़ो ग़रीब कयो अथई त अॻिते छा कंदो। तव्हां इन्हनि जे लाइ इहे माण्हू जंहिंजे लाइ तव्हां चवंदा हो कसम खणंदा हो त अलाह ते ॿाझ न कंदो, अदख़ुलुल जन्नत, त अलाह छा चयो हिननि खे, चई हलो जन्नत में, ला ख़ौफ़ुन अलैकुम वला अंतुम तहज़नून, न तव्हांखे ख़ौफ़ थींदो न तव्हांखे ग़म थींदो। वरी जेके आहिनि से जहन्नमी सड़ था कनि माइटनि खे जेके जन्नत में आहिनि, नादा असाब नार असाब जन्नत, चवंदा जन्नतियुनि खे, चवंदा ॿाहूं था ॿधूं अन अफ़ीदू अलैना मिनल मा, चए थो इहो पाणी जेको थधो था पियो पिया असां ॾे थोरो मोकिलियो, उहो मिमा रज़क़कुमुल्लाह, या खाओ वेठा हितां तक बूटी उछलायो का शइ कयो, त छा चवंदा जन्नती, कालू इन अल्लाह हरमहुमा अलल काफ़िरीन, तव्हां काफ़र आहियो तंहिंजे करे तव्हां ते इहे शयूं हराम कयूं वयूं आहिनि। केरु आहिनि उहे, अल्लज़ी नतख़ज़ू दीनहुम लहूं व लइबन, तव्हां हिन दीन खे क़ुर खे मश्किरी करे सम्झो न, त मौलवियुनि जो किताबु आहे, कॾहिं तव्हां पढ़ंदा हुआ वधि में वधि खणी वरी वधि में वधि कंदा चुमी मथे रखंदा, अड़े बाबा हिन लाइ आयो ई कोन्हे, हे त आयो आहे त तव्हां हिनखे पढ़ी ऐं सम्झो। ग़रतहुमुल हयातु दुनिया, तव्हांखे ज़िंदगी हिन जे ठगे छॾियो, ऐं फलयोम नंसाकुम, तंहिंजे करे अॼु क़यामत जी ॾींहुं तव्हांखे हिन जहन्नम में उछलाए अलाह विसारे थो छॾे, तव्हांजो चैप्टर बंदि थो करे, कमा नसू लिका योम हाज़ा, जीअं तव्हां हिन हिसाब किताब जी ॾींहं खे विसारियो। कॾहिं बि जॾहिं को अमल कंदा इहो न सोचींदा हो त मूं फ़रिश्ता लिखनि पिया था हलनि, निगेटिव था मार्कूं ॾियनि या पॉज़िटिव ॾियनि था, वमा कानू बि आयातना यजदून, ऐं आयतुनि जो इनकार कंदा, ऐं मुलनि जो किताब आहे, मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि। वरी नादा असाबुन नार असाबुल जन्नत, अलाह ताला फरमाए थो त नबी साईं फरमाए त मां तव्हांखे न ॿुधायां त के वॾा गुनाह कहिड़ा आहिनि। नंबर 1 चऊं ॿुधायो साईं, चई अलाह सां शिरक करणु, ऐं माउ पीउ जा हक़ न करणु, ऐं चई त जेको सो वरी कूड़ ॻाल्हाइणु ऐं कूड़ ॻाल्हाइणु चवंदो रहियो त कूड़ न ॻाल्हाइजे। उन खां पोइ अचे थो इन्नमा तौबतु अलल्लाह लिल्लज़ीन यअमलून सू, बाक़ी तौबा जो दर खुलियल आहे। रब साईं फरमाए थो तौबा उन्हनि जी तौबा करणु जुगाईंदी अलाह खे जेके बेसम्झाई सां गुनाह कंदा आहिनि, वरी झटिपट तौबा कंदा आहिनि। हाणे जेकॾहिं असां खां ग़लतियूं थी वयूं आहिनि त हाणे घुरो न तौबा, उथो तहजद में अलाह साईं माफ़ी ॾे, हाणे मां इहो कमु न कंदुसि, पोइ यतूबुन मिन क़रीबिन, माना मरण खां अॻु में तौबा कजे। ईअं न त ॼण TB थी वञे, डॉक्टर अचे हाणे कोन छुटंदो, पोइ साईं सॼो ॾींहुं वेठो झूर झूर करे अलाह साईं तौबा, अलाह न, जवानीअ में तौबा कयो, बीमारी न हुजे उन में तौबा कयो, तंदुरुस्तीअ में तौबा कयो, फूलाए खे यतूबुल्लाह अलैहिम, पोइ अलाह हिन जी तौबा क़बूल कंदो। वकान अलाह अलीमन हकीमा, बेशक अलाह त ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। बाक़ी अम हसिबल लज़ीन फ़ी कुलूबिहिम मरदुन, छा जिन जे दिलनि में बीमारी आहे तिन भाइयो आहे त छा अलाह सननि इहे दिलि जूं ॻाल्हियूं ॿाहिरि न कढंदो। वलो नशाल अरईनाकुम, चए थो त जेकॾहिं असीं घुरूं न त हे माण्हू कहिड़ो बुछड़ो आहे त असां ॾेखारे सघूं था, फ़अरतुम बि सीमा, असां हिन जे हिन में फ्रंटल ग्लोब मां अहिड़ी इंफॉर्मेशन कढूं जो तव्हांखे यकदमि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केॾो बुछड़ो माण्हू आहे। पर अलाह ताला लिमिटेड कढे थो, एतिरी कढे थो, पर उहो जेको इंसानु नेक आहे न उन्हीअ जे लाइ उन जे फ्रंटल गोल मां इंफॉर्मेशन निकिरी थी त हीउ वीचारो वाक़ई मिसकीन आहे, घुरे कोन थो पर हिनखे ज़रूरत आहे। इहा इंफॉर्मेशन तव्हांखे हितां मिली वेंदी। व तारफ़ुम बि लहनिल कोल, बल्कि हुनजे ॻाल्हाइण मां बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। वल्लाहु यालम आमालकुम, बेशक अलाह ताला जेको सो तव्हांजे अमलनि खे ॼाणे थो। यूरिफल मुजरुम बि सीमाम, आख़िर जे क़यामत ॾींहं ते हीउ जेको फ्रंटल ग्लोब आहे इन ते स्कैन लॻंदो ऐं पोइ पटे ते वेंदो, जन्नत ॾे वेंदो, एराफ़ ॾे वेंदो, जहन्नम में। यूरिफल मुजरून बि सीमा, ॾोहारी पंहिंजी शिकिल मां सुञाणे, हिते लफ़्ज़ न तर्जुमो वीचारे कयो शिकिलियूं, लेकिन सीमा माना फ्रंटल लोब जेको हीअ इंफॉर्मेशन ॾे। पोइ यूख़विल नवासी विल अक़दाम, ऐं पोइ उहो स्कैन जो थींदो त ख़बर पई ॾोहारी आहे त यकदमि पहिरीं त हथु पवंदसि वारनि में, ॿियो पेरनि में, माना यूख़ज़ बि नवासी विल अक़दाम, माना ॼुंडनि ऐं पेरनि मां पकड़बा। फ़बी आला रबिकुमा तू कज़बान, पोइ पंहिंजे अलाह जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां तव्हां खां, पर जॾहिं पकड़िया वेंदा त जात कुल नफ़्सिन माहा साइक़ूं शइ, ॿ माण्हू तव्हां सां गॾु हलंदा, जन्नत में वठी वञण लाइ, जहन्नम में वठी वञण लाइ, एरा में वठी वञण लाइ। हिकिड़ो हूंदो जेको तव्हांखे रस्तो ॾेखारींदो, ॿियो वरी तव्हांजो ऐमाल नापे उहो खणी वेंदो। लॻे त कुन तफ़ी ग़फ़लतन मिन हाज़ा, जीअं मरण खां अॻु में तोखे इहे ॻाल्हियूं विसरी वयूं, इहे ॻाल्हियूं त इहे आयतूं क़ुर में आहिनि न, पढ़ंदव त ईंदव न, माना त चए थो लक़द कुन तफ़ी ग़फ़लतन मिन हाज़ा, तव्हां बेशक बेख़बर हो हिननि ॻाल्हियुनि खां। कशफ न अन क़िताक बसरकल योम जी, पर हाणे त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वई, हाणे त तव्हांखे चङे बुराई जी ख़बर पइजी आहे, पर हाणे तौबा जो टाइम ई कोन्हे को, हाणे तव्हांखे पइजी वई ख़बर। तंहिंजे करे जेको सो इहो आहे त अलाह ताला असांखे ऐं तव्हांखे इन्हनि शयुनि जी सम्झा था फ़रमाए त अलाह ताला ही क़ुर पढ़ी सम्झी पाइण जे लाइ ॾिनो आहे।
ऐं इन सां गॾु वरी हदीस शरीफ़ आहे रसूल सलाम जिथे जिथे का ॻाल्हि एक्सप्लेन ज़रूरी आहे कई अथई, पर हिन क़ुरान जी लफ़्ज़ी माना में तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी, इन लाइ तफ़सीर पढ़ण जी ज़रूरत कान्हे। हाणे तव्हां ॾिसो न मस्जिदुनि में छा था कनि, हिकिड़ी ॿ आयत पढ़ी पोइ कलाक उन जी तफ़सीर बयानु था कनि, तंहिंजे करे माण्हू मरी वेंदा त 2-3 सीपारा बि नथा करनि। तव्हां बाबा तकड़ करे 3 महीननि में क़ुरान माना सां पढ़ी वञो, तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। इंशाअल्लाह ही प्रोग्राम सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। अल्लाह ताला खां दुआ थो घुरां, अल्लाह तव्हांखे असांखे सम्झ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।